जो आया आहिनि। असांजे जेको अॼु प्रेस करण जो मक़सदु आहे अमन अमान जो मसइलो आहे। अमन अमान जे हवाले सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं। असां इन करे ॻाल्हाईंदासीं जो मेहर, दादू, खैरपुर, जोही सॼे ज़िले में अमन अमान जी सूरत हाल तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। को बि रोड अहिड़ो कोन्हे जंहिं ते डेली जे हिसाब सां को ॾोह या क्राइम को न थिए। पहिरीं त मां तव्हांखे मेहर जी सूरत हाल ॿियो ॿुधायां। 5 ॾींहंनि जे अंदरि जेके ॾोह थिया आहिनि, बरीदारे खां दीवाननि जी वेगन खे लुटियो फुरियो वियो आहे। रिज़ल्ट निल आहे। कल्ह 3 ॾींहं सिपाही खे ॿलेदान खां गोलियूं हयूं हुयूं, ॾोहारी क़िस्म जा माण्हू, रिज़ल्ट निल आहे। असांजे शहर जे मुअज़िज़ ऐं हिकिड़ो कारोबारी शख़्स आहे अरबेलो नूनारी साहब, जेको भठे जो कारोबार कंदो आहे, उन जे घर में धाड़ो लॻो आहे। उन जे घर जे औरतुनि सां मोहमारी, उन्हनि सां वेहण, उन्हनि जे ॿारनि ते पिस्टल ताणे फुर करणु, धाड़ो हणी हलिया विया। रिज़ल्ट निल आहे। उन खां पोइ नंढा वॾा मोटर साइकिलियूं फुर थियूं आहिनि। आदिल चने खां मोटर साइकिल फुर थी आहे। रिज़ल्ट निल आहे। मुंहिंजे भाणज अब्दुल हमीद जे दर तां मोटर साइकिलियूं 2 काया आहिनि, 2 दफ़ा कायूं आहिनि, पर हींअर ताईं रिज़ल्ट निल आहे। ऐं रफ़ीक जतोई वार खां मोटर साइकिल फुरिया आहिनि 3 ॾींहं, रिज़ल्ट निल आहे। 3 ॾींहं गंजनि खां राति जो तक़रीबन 11 बजे खां वठी 4 बजे ताईं रोड ब्लॉक लॻो पियो आहे थियो। हर ईंदड़ वेंदड़ माण्हू खां फुर कई वई आहे। रिज़ल्ट निल आहे। ॾोहारी देह दिलेरी सां घुमंदा था अथनि, उनखे चवण वारो केरु कोन्हे को। हिनजे अज़ीम जावरी जे पुट खां, असांजे शहरी ताज जो नायब सदर आहे नज़ीर जावरी जे पुट खां सिटी होटल खां मोटर साइकिल, पैसा, मोबाइलूं फुरी वियूं। एहतजाज कयनि, SP सां मिलिया। रिज़ल्ट निल आहे। ॿियो असांजा दोस्त आहे अब्दुल मजीद भुर्ट, थले खां उनजो ट्रैक्टर फुरियो वियो आहे। 5 ॾींहं थिया आहिनि। रिज़ल्ट निल आहे। असांजो वापारी अॻुवान आहे पंवर खैरपुर नाथन शाह जा, जंहिं वीचारे खां 15 लख रुपया फुरिया विया, उनखे गोलियूं हयूं वयूं। रिज़ल्ट निल आहे। असांजे वापारी आहे गुल हसन शेख आहे, खैरपुर नाथन शाह में उन खां 6.5 लख फुरिया विया। इहे जेके मां तव्हांखे ॿुधायां थो, इहे तक़रीबन वॾियूं वारदातियूं आहिनि। रिज़ल्ट निल आहे। दादू मां तक़रीबन तव्हां मीडिया ते पढ़ियो हूंदो, मंगसिन जे दुकान भॻो वियो आहे, उनजो 35 लखनि जो दुकान मां धाड़ो लहियो वियो आहे। रिज़ल्ट निल आहे। कल्ह गोपांगन खां ॿियनि दोस्तनि खां त घरनि मां दुकाननि तां फुरूं थियूं आहिनि। रिज़ल्ट निल आहे। जोही हेॾे वञो, जोही शहर मां तक़रीबन मोटर साइकिलियूं फुरियूं, धाड़ा, तारीख़ जे हिसाब सां, पर रिज़ल्ट निल आहे। असांखे सम्झ में नथी अचे एतिरनि ॾोहनि हूंदे SP जी पुठीअ ते जूं बि नथी चुरे। छो? असीं उन्हनि इदारनि खां पुछूं था, उन्हनि खे बि चऊं था भाई छा को दादू ज़िलो एॾो निंधणको आहे, या दादू जे ज़िले जे माण्हू खे एॾो कमज़ोर कयो वियो आहे, या दादू जे माण्हुनि खे ईअं लुटियो फुरियो थो वञे, केरु पुछण वारो केरु चवण वारो कोन्हे को। हिन SP जे अचण सां जॾाकू आयो आहे। हे जेके बि मां तव्हांखे ॿुधायूं, इहे 3-4 ॾींहंनि जा ॾोह आहिनि। जेकॾहिं जंहिं ॾींहं खां वठी SP हिते आयो आहे, उहे ॾोह कढंदासीं। हाणे 3-4 ॾींहुं तुंजनि जी गाॾी दर तां कढी आहिनि, कार कढी आहिनि, पर रिज़ल्ट उन्हनि जी निल आहे। अॻ में लाशारनि जी गाॾी कढी आहे। शहर जे हिसाब सां शहरी ताज जो असांजो सदर बीठो आहे, शहर जे हिसाब सां ईंदा। असीं शहर जे हिसाब सां जेको बि ईंदो आहे, ॾोह थींदो आहे, क्राइम थींदो आहे, शहर जे माण्हुनि सां गॾु हूंदा आहियूं, थाणनि ते वेंदा आहियूं। उन्हनि लाशारनि सां जॾहिं मां थाणे ते वियुसि, SH सां मिलियासीं, SHO धरतीअ खां 3 फुट मथे पियो हले, चए पियो त ॾोह कोन थियो आहे। उहा गाॾी
मखदूम बिलाल जे SHO मुनीर अब्बासी उन वटि निकिती आहे, जेको SSP साहिबु चए थो त पुलिस मुंहिंजी ईमानदार आहे, पुलिस मुंहिंजा क्राइम सां को बि वाबस्ती कोन्हे को। पर मां अॼु इहो चवणु ज़रूरु चाहींदुसि त जेके बि ॾोह थियनि था उन्हनि में पुलिस बि मुलस आहे, SSP पाण बि मुलस आहे। उहो इन जे करे जो हर थाणो हिन पैसनि ते खपाए छॾियो आहे, हर थाणे तां मंथलियूं थो वठे। को बि अहिड़ो थाणो कोन्हे को हल्फिया केर बि इंक्वायरी करे, जुडिशरी खां इंक्वायरी करायो, ॿिए कंहिं बि इदारे खां इंक्वायरी करायो, पर हर थाणे तां मंथली थो वठे। मंथली वठी उतां जे SHOनि खे ऐं उतां जे ॾोहारनि खे खुली वाग ॾेई छॾी अथई त ग़रीब माण्हुनि खे लुटियो फुरियो। टियों ॾींहुं जेको असांजे इन नुनारनि जे घर में, शहज़ोर नुनार जे घर में धाड़ो लॻो आहे, राति जो 2 बजे तक़रीबन 2:30 बजे असांजे दोस्त अब्दुल सत्तार SP साहिब खे ॿुधायो आहे साईं घर में धाड़ो लॻो आहे, पुलिस आई आहे। पुलिस पहिरें वाढो बि पंहिंजा घुराया आहिनि, पहिरां बि पुलिस पंहिंजी कस्टडी में खणाया आहिनि, विया आहिनि सिंधियल ॻोठ में घिटीअ में पहिराणी वापसि आया आहिनि। उन खां पोइ पुलिस सभु अचे गॾिजी पहिरीं अचे वेठा त बा कुतो घुरायो। हालांकि उहो वीचारो दर्जी आहे जंहिंजे घर में धाड़ो लॻो आहे, हुन चयो बा मूं वटि घर में रुपया 10,000 आहे, ॿियो जेको थोरो सोनो हुयो उहो सभु इहो डाकू फोरू लुटेरा खणी विया आहिनि। हाणे मूं वटि कुझु कोन्हे जो मां कुतनि खे पैसा ॾियां। पोइ उनजो सोरो उनखे चयोसि, पुलिस 25,000 रुपया वठंदा आहिनि, पुलिस हुनखे 22,000 रुपया ॾिना। कुता बि पुलिस पंहिंजी मर्ज़ी सां घुराया, उन्हनि सां बि पुलिस पाण ई, कुते सां गॾु बि पुलिस पाण आई, पहिरें वाढी बि पाण हा। कुतो जंहिं दर तो धाड़ो लॻो आहे उतां छॾियो हुयो, उहे साॻा ई रंध खयां अथई जेके पहिरियों खयां आहिनि। घिटी में वियो आहे, घिटी मां 50 घर छॾे दर ते वञी वेठो आहे, जेको हितां जो नाम निहादी ॾुहारी बि आहे। पुलिस उन ते कख त ज़रूरु रखे थी, पर ॿाहिरि कचहरियुनि में हल्फिया था चवनि त असां छा कयूं, SP साहिब जा दादुल आहिनि, असां ॿधी नथा सघूं, बाक़ी वॾी पथारी आहे, असां करे कुझु नथा सघूं। न को तव्हां FIR कटरायो था, न को इहो ॿधबो, न को कुझु थींदो। हींअर तोणी उन दर ते पुलिस पहिरां आहिनि, उन ॿाहिरि निकिरी पुलिस खे घटि वधि ॻाल्हायो आहे, पर पुलिस चवण जी का ॻाल्हि कान्हे का। SP साहिब जो चवणु, अबा जेके गारियूं ॾिनई त छा थी पियो, न्याज़ बुरड़ो ऐं सत्तार बि जलसा कढंदा आहिनि, उहे बि जलसनि में तक़रीरूं कंदा आहिनि। SP साहिबु मां तोखे ॿुधाइणु थो ॿुधायां, असां गदी ज़बान कॾहिं बि कोन कई आहे, ॻाल्हायो आहे। असां हरमीअर बि इहो था ॻाल्हायूं त तूं चोरनि जो यार ज़रूरु आहीं, धाड़ेलनि जो यार ज़रूरु आहीं, पथारीदारनि जो ज़रूरु आहीं, इहे लफ़्ज़ असां चयूं था, हींअर बि चऊं था, बाक़ी बद ज़बान असां न ॻाल्हाई आहे। जेकॾहिं कंहिं बि शहर जे, कंहिं बि मिसकिन जो, कंहिं बि शहरीअ जो ॾोह थींदो, असां ईंदासीं, रोडनि ते बि ईंदासीं, रस्तनि ते बि ईंदासीं। हींअर तोणी तूं ॿुधाए त कहिड़ो ॾोह वापसि करायो अथई, हींअर तोणी तूं ॿुधाए त कहिड़ा ॾोहारी तूं ॿधा आहिनि। रुगो तूं भते वठण में पूरो ई अचण सां अॻ में मंशात जा ॾा कोन हलंदा। हे साहिब मौसिफ़ एजाज़ शेख साहिबु आयो आहे, चई बा मंशात वारनि सां मुंहिंजी लॻंदी आहे, मुंहिंजो सोटड़ो न, तव्हां उन्हनि खे खोले छॾियो, मंशात जा ॾा हलंदा। जुआ अचण सां खोलराए फिटी कयईं, शराब जा अॾा खोलराए फिटी कयईं, फहाश जा अॾा खोलराए फिटी कयईं। जेके बि मां इहे तव्हांखे शयूं ॿुधनि, इहे बुराई ऐं बुछड़ाई ऐं क्राइम जा अॾा आहिनि। हिते क्रिमिनल माण्हू पलबा आहिनि, इन्हनि अॾनि ते शरीफ़ माण्हू को बि कोन वेंदो, इन्हनि शयुनि ॾे को ख़ानदान माण्हू को बि कोन वेंदो। जेकर इन्हनि शयुनि ॾे वेंदो त उहो ॾोहारी, लोफर, चोर ऐं बदमाश वेंदो। जुआऊं, ॾांदनि जूं गोयूं, कुकड़नि जूं मेलियूं तो खोलराए छॾियूं। जींदे तव्हां खोंदीअ में तव्हां ॿुधो हूंदो, कुकड़ जी मेल थी, उते जहिड़ो थी पियो, उते माण्हू बि शहीद थी वियो। जेकॾहिं इहा शैतानगिरी तूं 5 रुपयनि जे करे तूं कुकड़नि जी मेल न कराई हा, शायदि उन माण्हू जी हयाती बची पई हा, न मरी पियो हा, न मरे हा। केतिरा क़त्ल थी चुका आहिनि। तुंहिंजे अचण खां पोइ तूं ज़िले में तूं अखि नज़र फिराए त केतिरा ॾोह थिया आहिनि।
तो हीअं तूं छा कयो आहे ॾोहारनि जे लाइ? जेकॾहिं ॾोह थींदो आहे तूं ईंदो ई त वरी बि अचे थाणनि तो मंथली वठी वापसि ईंदो ई। कल्ह मां बाख़बर ज़रिए खां ॿुधायां थो, मूंखे कंफर्म कान्हे का, कल्ह जेको थाणे ते 3 ॾींहं आयो आहे को न को शहज़ोर नूरारी जे धाड़े जी सिक लॻी हुअसि, न को दीवान जे धाड़े जी सिक लॻी हुअसि, न को हे पंहिंजे पुलिस वारे खे गोलियुनि जी सिक लॻी हुअसि, जेका असांखे थाणे तां अंदरूनी ख़बर पई आहे। आयो वरी बि भतो वठी वियो आहे थाणे तां, थाणे तां अचे भतो वठी वियो आहे। हे जेकॾहिं अहिड़ा ऑफिसर ज़िले में डिस्प्यूट हूंदा त ॿुधायो त ज़िले जे माण्हुनि जो, शरीफ़ माण्हुनि जो, वापारियुनि जो छा हाल हूंदो? असांजा वापारी या त सभु असां तक़रीबन वापार सां वाबस्तगी रखूं था। असांजो अब्दुल सत्तार आहे, फैक्ट्री बि अथसि, माल जो वाड़ो बि अथसि, पंहिंजो कारोबार बि कंदो आहे। मां राइस मिल सां वाबस्तो रखूं था, अनाज मंडी साहिबु आहे, मां राइस मिल जो सदर बि आहियां, अनाज मंडी जो बि सदर आहे। शहरी ताद में बि वेठा हूंदा, शहर में बि दोस्तनि सां गॾु कमु कयूं था पिया। असांजो मोहम्मद अयूब आहे, इहो बि शहरी ताद जो दोस्त आहे, वापारी आहे, स्टेट जो कमु करे थो। सभु असां वापारी वेठा आहियूं थिया। आख़िर वापारी, ग़रीब माण्हू, शहर जो माण्हू, कारोबारी माण्हू वञे काॾे? कंहिंखे तव्हां ॾे? सॼो शहर पियो थो लुटिजे। मोटर साइकिलियूं, फुरियूं, मोबाइलूं, इहे त आम एतिरियूं आहिनि। जेकॾहिं थाणे ते वञु त NC दाख़िल करण लाइ केरु कोन्हे को। ॾोहारी पकड़नि था, चवनि था त इनाम शाह जा ॾोहारी पकड़िया आहिनि, पर रिज़ल्ट निल आहे। मालिक खे कुझु न मिलियो आहे अञा तोड़ी। ॾोहारी ज़रूरु पकड़िया आहिनि, तव्हां पैसा ॾोहारनि खां तव्हां वरिता आहिनि, पर मालिक जो इंसाफ़ न थियो आहे। जेकॾहिं हिते का शइ पकड़िजे थी, पुलिस वर खणी चवे थी भाई असां रिकवरी कया, इहो बि ग़लति ॻाल्हि था कनि, इहो बि कूड़ था ॻाल्हाइनि। उहो बि माण्हू पंहिंजो भाॻियो जंहिंजो ॾोह थिए थो, उहो पाण का शइ ॿ रुपया करे थो, पोइ मजबूर थी पुलिस खे चए थो, न त पुलिस चए काॾां हलंदई। वीचारो जेको भुंग भरे माण्हू वठे थो त उहो कंहिं नाले खणण लाइ तयारु कोन्हे को। दादू जी तव्हांखे इहा हालत ॿुधाइनि, इहे सॼो ज़िलो तबाह ऐं बर्बादु थी वियो आहे। असीं अॼु जेका प्रेस जो मक़सदु असांजो इहो आहे त असां सूमर खां दादू ज़िले सॼे में दोस्तनि सां, ॿियनि दोस्तनि सां, ॿियनि पार्टी दोस्तनि सां बि ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। अञा सुभाणे अॼु को ॾींहुं बि आहे, असां ॿियनि दोस्तनि सां बि ॻाल्हाईंदासीं। सॼे ज़िले में तहरीक हलाईंदासीं। तहरीक इहा हलाईंदासीं, SP भॼायो, दादू बचायो। ही SP दादू ज़िले जे लाइ, दादू ज़िले जे लाइ माण्हुनि जे लाइ ॾमर आहे। हे जेतिरा बि ॾींहं हिते दादू ज़िले में SP रहंदो त दादू ज़िले जे माण्हुनि जी, शरीफ़ माण्हुनि जी तबाही आहे, बर्बादी आहे। ऐं शायदि माण्हू लॾ पलाण ते दादू ज़िले में मजबूर थी लॾ पलाण जी तयारियूं कनि था पिया। बार बार माण्हू असांखे चवनि था, असां शहर जा दोस्त हो, सदाईं तव्हां शहर जे माण्हुनि जे लाइ तव्हां उथिया हो, तव्हां छो नथा उथो, छो नथा कयो? हींअर बि असां जेके दोस्त बीठा हूं था, असांजे शहर जे माण्हुनि टेलीफोनूं बि कयूं आहिनि। शहर जे माण्हुनि बि चयो आहे त शहर में एॾा ॾोह थी विया आहिनि, केरु शहर जी मालिकी करण वारो कोन्हे को। हितां जा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि पुलिस सां, इंतिज़ामिया सां बिट लॻा पिया आहिनि, जो उन्हनि खे बि को कन मट करण लाइ, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि खे। बसि जेकॾहिं उनजो पंहिंजो को ख़ासि माण्हू आहे उहो छॾाइनि था, उहो चवनि पिया हिन खे छॾ, जेको ॾोहारी हुनजो 4 दोस्त पकिड़े थियो। बाक़ी जेकॾहिं कंहिं शरीफ़ माण्हू जो मसइलो आहे, को शरीफ़ इज़त भरे माण्हू जो मसइलो आहे, त उतां जा MP MNA बि जेके पाण खे सिलेक्टेड सम्झ आहिनि त कोन, पर उहे जेके सम्झंदा उहे बि निंड आराम में आहिनि। असीं तक़रीबन चइनी तालुकनि जे दोस्तनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। उते बि शहर जा दोस्त बीठा आहिनि, उते बि ॿियनि पार्टियुनि जा सभिनि जा दोस्त उन्हनि सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। असीं सूमर खां SP भॼायो, दादू बचायो जी तहरीक शुरू कंदासीं। इंशा अल्लाह ताला इहा दादू में जेसिताणी SP न वेंदो, अमन अमान बहाल न थींदो, तेसिताणी तहरीक बि हलंदी। ऐं इन सूमर खां वठी वरी मथे सूमर ते असीं सॼे चइनी तालुकनि जा माण्हू गॾु करे, तक़रीबन 1.5 माण्हू जे गॾु करे दादू SP चौक ते धरणो हणी वेंदासीं, जेसिताणी हिन SP खे न हटायो वेंदो ऐं जेसिताणी जेके माण्हू जा ॾोह थिया आहिनि उहे वापसि न थींदा, तेसिताणी धरणे तां न उथंदासीं। ऐं हे असांजे टैक्स मां पघारूं था खणनि।
पुलिस SP साहब अचण खां पोइ तक़रीबन थाणनि ते जुडिशली खां कंहिं हल्फिया कंहिं सुठे माण्हू खां तव्हां इंक्वायरी करायो त थाणनि ते पुलिस कान्हे का। पुलिस बि सभु वीज़ा ते मोकिले छॾी अथई। माण्हू टैक्स था भरनि पंहिंजे अमुन सुकून जे लाइ। हे असांजा चौकीदार आहिनि, हे असांजा पहरेदार आहिनि, पर हे असां पहरेदार चौकीदार खे छॾे करे पर मां सम्झां थो लुटेरा फोरू धाड़ेल दहशत कंदा आहिनि। हे SP जेका दहशत फैलाई आहे दादू ज़िले में ग़रीब मिसकिन वापारनि जे लाइ, ऐं जेको सुकून सां केरु वापारु करे नथो सघे, सुकून सां को घर मां नथो निकिरी सघे, सुकून सां को पंहिंजे कारोबार ते नथो वञी सघे। मां ॿुधायो त हिन SP छा कयो आहे। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध ऐं ॿियनि इदारनि खे बि रिक्वेस्ट था कयूं, अर्ज़ु था कयूं त दादू ज़िले जे मां हिन ज़ालिम SP हिकु धाड़ेल ऐं दहशतगर्द SP मां जिन छॾायो। वरी बि तव्हां दोस्तनि जी महिरबानी। इंशाअल्लाह ताला मीडिया जा दोस्त वेठा हो, असांजो तव्हां साथ ॾियो, शहर जे माण्हुनि जो साथ ॾियो जेके फुरजंदा लुटिजंदा पिया। सूमर खां वठी असां तारीख़ हलाईंदासीं, तारीख़ जे हिसाब में सूमर ते वरी मथे सूमर ते असां दादू में धरणो हणंदासीं तक़रीबन 4 तारीख़नि जा। असांजा ॿियनि दोस्त पार्टियुनि जा सभिनि दोस्तनि सां ॻाल्हियूं आहिनि, उहे बि इंशाअल्लाह ताला असांजी हिन रैलियुनि में इन्हनि में धरणनि में गॾु हूंदा। इंशाअल्लाह ताला तारीख़ हलाईंदासीं जेसि ताईं हिन SP खे ऐं जेको इहो धाड़ेल जेको ॾूहो थिया आहिनि जेका जेसि ताईं रिकवर न थींदा, को सुठो ऑफिसर डिप्यूट न कंदा, तेसि ताईं असां तारीख़ बि हलाईंदासीं, असां धरणा बि हणंदासीं, असां फछरी बि वेठा कंदासीं।